मोरो खबर शामिल कर थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़गानिस्तान बॉर्डर मीरान शाह जे मक़ाम ते दहशतगर्दनि जे हमले में शहीद थींदड़ मोरो भरिसां शाहपुर जहानिया जे ॻोड़ दी फुलेल वासी पाक आर्मीअ जे नौजवान 22 साला मोहम्मद इरफान भट्टीअ जो मड़ दी फुलेल पहुची वियो, जिते शहीद फ़ौजी मोहम्मद इरफान भट्टी जी नमाज़े जनाज़ा अदा कई वई। जनाज़े नमाज़ पढ़ण बाद फ़ौजी एज़ाज़नि सां शहीद फ़ौजी मोहम्मद इरफान भट्टीअ जे क़बरनि ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी ॾिनी वई। शहीद थींदड़ फ़ौजी जवान मोहम्मद इरफान भट्टीअ जे आख़िरी रस्मनि में फ़ौज जे कर्नल जवाद, SSP नवाब शाह, तनवीर हुसैन तोनियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA बहादुर ख़ान डायरी समेत इलाइक़े जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। ॿुधायो वञे पियो त गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान बॉर्डर ते अफ़गानिस्तान जे पासे खां दहशतगर्दनि ओचितो हमिलो करे ॾिनो, जंहिंमें वतन जो दफ़ा कंदे फ़ौजी नौजवान मोहम्मद इरफान भट्टी पंहिंजी जान जा वतन तां निछावर कंदे शहादत जो पैगाम पीतो। Get go!